नमस्कार। अॼु असां MA फाइनल पेपर 9th बी सिंधी नाविल जो विकास में मोहन कल्पना ऐं संदन नाविलनि जे बारे में पढ़ंदासीं। मोहन कल्पना साहिब सिंधी जगत ऐं सिंधी अदब में पंहिंजी अहम जॻह वालाड़े थो। गोविंद मालीअ खां पोइ घणे में घणा नाविल कंहिं यदि लिखिया आहिनि त उहे आहिनि मोहन कल्पना साहिब। हिन साहिब जा सिलसिलेवार अॼु ताईं शाया थियल नाविल आहिनि। पहिरियों आवारा 1953 ईस्वीअ में, ॿियो लगन 1954 ईस्वीअ में, टियों औरत 1956 ईस्वीअ में, चौथों ज़िंदगी 1957 ईस्वीअ में, पंजों पत्थर जो जिगर मेण जी दिल 1959 ईस्वीअ में, छहों विश्वास 1960 ईस्वीअ में, सतों रुञ ऐं पाछा 1968 ईस्वीअ में, अठों प्यार जी पछाड़ी 1969 ईस्वीअ में, नाओं जलावतनी 1974 ईस्वीअ में, ॾहों तूं मुंहिंजी सुंदरता जो आरंभ ही 1957 ईस्वीअ में। ही हिकु अहिड़ो नाविल आहे जेको कल्पना साहिब द्वारा सिंध में लिखियो वियो ऐं छाया थियो आहे। यारो माओ 1979 ईस्वी में, ॿारहों कांव ऐं समुंड 1981 ईस्वी। अॼु ताईं मोहन कल्पना साहिब जा लॻभॻि 12 नाविल लिखजी शाया थियल आहिनि। कल्पना साहिब जे नाविलनि जा मौजू लॻभॻि स्त्री पुरुष जे प्रेम सां भरपूर आहिनि। हिन साहिब पंहिंजे नाविलनि में विरांङे जो मसइलो, सिंधियुनि जी जलावतनी, हिते जलावतनी सां मतिलबु आहे सिंधियुनि जो पंहिंजे वतन सां अलॻि थियण जो दर्द, कैंपुनि जी ज़िलत ऐं बेइज़ती वारी ज़िंदगी, सियासी ऐं समाजी मसइलनि खे पिणु नाविलनि में जोगी जाइ ॾिनी वई आहे। नाविलनि जे मौज़ूअनि में खे हिन साहिब पंहिंजी लिखणीअ सां खूब निभायो आहे। हिन साहिब जे नाविल ते श्री शरतचंद्र ऐं श्री टैगोर जो असरु घणो थो ॾिसिजे। हिन साहिब अवाली दौर में जेके नाविल लिखिया से ॿिए दौर जे नाविलनि खां बिल्कुलु निराला आहिनि। मोहन कल्पना जे नाविलनि जे बारे में श्री कीरत बाबाणी लिखे थो त मोहन कल्पना ॿिन्ही धाराउनि, हक़ीक़त निगारी ऐं छायावाद जे विच में कशमकश करे रहियो आहे ऐं ॿिन्ही जो दामन हिक ई वक़्तु पकड़े बीठो आहे। तंहिं करे किथे किथे संदसि रचना ज़िंदगीअ जी ख़ूबसूरत झलक थी पसाए त किथे किथे हू मन छेद ऐं फ़ैलसूफ़ीअ जे उलझन खे सुलझाइण में जे गोल चक्र में फिरंदो रहे थी। इन करे श्री मोहन कल्पना पंहिंजे नाविलनि जे मक़सद खे चिटो नथो करे सघे, अर्थात सही सम्झाइण में विफल रहियो आहे या सम्झाए नथो सघे। कल्पना साहिब जा खलकियल किरदार उत्तर ऐं ओभर जे विच में लटकंदा नज़र अचनि था। संदसि नाइकाऊं बि आम रवाजी औरतुनि खां निरालियूं ॾिसण में अचनि थियूं। संदसि नाविलनि जूं नाइकाऊं सभिनी धर्मी रस्मुनि खे नथियूं मञनि ऐं न ई समाज जे रीति रिवाजनि खे पिणु मञनि थियूं। हू वफ़ा जूं पुतलियूं थी बेपनाह प्यार जताइनि थियूं। ॿिए तरफ़ नायक औरतुनि जा शौक़ीन हुअण जे बावजूदु आदर्शी ऐं उसूलकार ॾेखारे विया आहिनि, जेके पंहिंजे शख़्सियत जो इज़हार था कनि। नाविल नवीसी जे फ़न जे लिहाज़ खां ॾिसिजे त कल्पना किन नाविलनि में किरदार निगारीअ में रिथा जा ऐब ज़रूर आहिनि, पर नाविलनि में कहाणी, बयान ऐं गुफ़्तगू ॾाढी असराइती ऐं वणंदड़ आहे, जंहिं करे
हिकु दफ़ो नाविल पढ़णु शुरू कजे थो त पाठक उनखे पूरो थियण खां अॻु नथो छॾे। किन नाविलनि में किथे किथे संदसि फ़ैलसूफ़ी वीचार ऐं गैर ज़रूरी बयान पाठक जे दिलचस्पीअ खे जको था कनि। इन्हनि थोरियुनि कमज़ोरियुनि जे बावजूदि नाविल नवीस जो पंहिंजे नाविल में मनोविज्ञान छुआव, माहौल जो सुठो ऐं सुहिणो चित्रण, असराइती ॿोली अहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि जो संदसि योगदान खे काफ़ी वक़्त ताईं यादि रखियो वेंदो। हिन साहिब जा मशहूरु नाविल आहिनि रुञा ऐं पाछा, जलावतनी, माओ, कांव ऐं समुंड। सिंधी साहित्य जे मुख़्तलिफ़ शाख़ुनि में वक़्त बि वक़्त तजुर्बा पिया थिया आहिनि। उन सिफ़ में कल्पना बि पुठिते न रहियो आहे। हिन साहिब इज़हार जी निरालप, मौजूअनि ऐं टेक्निक जी नवान खणी फ़नाइता तजुर्बा कया आहिनि। नौजवान नक़ाद हीरे शेवकाणी पंहिंजे मक़ाले सिंधी साहित्य में तजुर्बो में ठीक ई चयो आहे। हू सिंधीअ जो पहिरियों नाविल नवीस आहे जो कंहिं हद ताईं मनोवैज्ञानिक सूझ बूझ खां कम वठी कंहिं बि टेबू जो शिकार थियण खां सवाइ किरदार जे अंदर जूं समतूं फोले थो। रुञ ऐं पाछा ऐं प्यार जी पछाड़ी संदसि रुमानी तजुर्बाती नाविल आहिनि जे किरदार निगारीअ जे ॾिस में गैर रवाजी आहिनि, पर एतिरो ज़रूर चइबो त 12 नाविल लिखण बैदि बि हू पंहिंजे नाविलनि में प्रेमचंद जे होड़ी जहिड़ो काई अमर किरदार खलके न सघियो आहे। मोहन कल्पना जो पहिरियों नाविल आवारा आहे। ही नाविल अशोक जे नाकामयाब प्रेम जी कहाणी आहे। हू वक़्त ते पंहिंजी मोहबत जो इज़हार नथो करे, तंहिं करे ॻाल्हि बिगड़जी थी वञे। मोहबत में नाकाम बणिजी हू पंहिंजो दिमाग़ी तवाज़न विञाए वेहे थो। माउ खेसि सम्झाए थी पर अशोक खे सम्झ में नथो अचे। हू पागलपिण जी हालत में मलंग बाबा जी दरगाह ते वञे थो। बुख में संदसि बुरो हाल आहे। उते हिन जी कृष्ण नाले हिकु सिंधी लेखक सां मुलाक़ात थिए थी। कृष्ण अदीबनि सां उते आयो आहे। हू हिकु भलो इंसान आहे। अशोक पंहिंजी कविता जे कुझु सिटुनि सां गॾु खेसि पंहिंजी जीवत कहाणी ॿुधाए थो। अशोक घर मोटी अचे थो, महिनत करे मैट्रिक जो इम्तिहान पास थो करे। हाणे शुरू थिए थी नौकरीअ जी तलाश। अशोक जी नौकरीअ जे ॻोल्हा जे बयान में लेखक पंहिंजी हक़ीक़ी ज़िंदगीअ जा कुझु हिसा बि ज़िक्र हेठि आंदा आहिनि। अशोक लेखक बणिजी चुको आहे, हिकु आदर्शवादी लेखक। पछाड़ीअ में हू हिकु बे आसरे कॉल गर्ल जो सहारो बणिजी खेसि अपनाए थो। हिन नाविल में फन जी पुख़्ताई नज़र नथी अचे। नाविल जी ॿोली पकी ऐं पुख़्ती कोन्हे। अॼु एसिताईं पढ़ंदासीं, सुभाणे